अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, सिंधीपॉइंट.com ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जे बारे में। तव्हांखे डिटेल ॾींदासीं त हुन में कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट आहिनि। सभ खां पहिरीं तव्हांखे गुड न्यूज़ ॾींदा हलूं त इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स में हिकु न्यू डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करायो वियो आहे, BS फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन। पहिरियां सिर्फ़ इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स में BS कॉमर्स थींदी हुई, उन सां गॾोगॾु BS में बैंकिंग एंड फाइनेंस हुई। हाणे ही एकेडमिक ईयर 2023 में इंट्रोड्यूस करायो वियो आहे, जंहिंमें BS फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन जे नाले सां। त इन में तव्हां हाणे बैचलर जी डिग्री हासिल करे सघो था। ही जेको BS फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन करंट मॉडर्न जॉब्स जी सिचुएशन के मद्देनजर रखंदे फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में इंट्रोड्यूस करायो वियो आहे। इन जो ख़ासि मक़सद जेको आहे प्रोग्राम जो जंहिं ऑब्जेक्टिव तहत इंट्रोड्यूस करायो आहे उहो इहो आहे त फ्रॉड खां बचण जे लाइ ऑर्गेनाइजेशंस में बिजनेस में जेके टैक्सेस जा फ्रॉड थियनि था, टैक्स क्राइम्स थियनि था, मिसअप्रोप्रिएशन ऑफ कैश थिए थी, फ्रॉडुलेंट फाइनेंशियल रिपोर्टिंग थिए थी, उन्हनि खे प्रिवेंट करण जे लाइ हिन जो जेको कोर्स स्ट्रक्चर ॾिनो वियो आहे उन हिसाब सां ॾिनो आहे। त इन में तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ऐं हाणे हलूं था कुझु इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जी इंफॉर्मेशन जी तरफ़। त इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स में कहिड़ी कहिड़ी फैकल्टी मेंबर्स आहिनि, इहो सिंध यूनिवर्सिटी में कॾहिं आयो। डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स जेको एस्टेब्लिश कयो वियो उहो 1963 में ओल्ड कैंपस जेको हैदराबाद में आहे उन में एस्टेब्लिश कयो वियो। ऐं उन खां पोइ 1970 में अल्लामा आई काज़ी कैंपस में शिफ्ट कयो वियो। ऐं 1999 खां जेका हींअर इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जी पंहिंजी बिल्डिंग आहे जिथे हले पियो हींअर ताईं, उन में शिफ्ट कयो वियो। इन में जेको आहे पहिरियां बीकॉम ऑनर्स 4 ईयर डिग्री, बीकॉम ऑनर्स जेको आहे 8 सेमेस्टर जो प्रोग्राम, उन सां गॾोगॾु MCOM जा प्रोग्राम इंट्रोड्यूस थियल हुया, जंहिंमें डिग्री हासिल करण खां पोइ जेको कैंडिडेट आहे उहो BPS 17 ग्रेड जी को बि जॉब हासिल करे सघे थो, चाहे फेडरल गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन हुजे, प्रोविंशियल गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन हुजे। उन सां गॾोगॾु जेको आहे प्राइवेट सेक्टर में भी इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जी डिग्रीज जो तमामु घणियूं वैल्यू आहे, जंहिंमें मार्केटिंग फील्ड आहे, मैनेजमेंट जी फील्ड आहे, अकाउंटिंग फील्ड आहे, फाइनेंस जी फील्ड आहे। त इन जो हर जेको डिपार्टमेंट आहे, चाहे उहो BS कॉमर्स जी डिग्री हुजे, चाहे BS बैंकिंग एंड फाइनेंस जी डिग्री हुजे, या ही जेको न्यू इंट्रोड्यूस कोर्स करायो वियो आहे BS फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन। त इन्हनि जी तमामु घणी इंपॉर्टेंस आहे ऐं दिलचस्पी रखो था त तव्हां इन्हनि में एडमिशन वठी सघो था 2023 जी एडमिशन में। जेकॾहिं फैकल्टी मेंबर्स जी ॻाल्हि कजे त इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स में तमामु बहितरीन टीचर्स, PhD होल्डर्स, फॉरेन PhD होल्डर्स ऐं तमामु क़ाबिल उस्ताद मौजूदु आहिनि। इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जो जेको डीन आहे उहो प्रोफेसर डॉक्टर जावेद अहमद चांडियल आहे ऐं हींअर जेको डायरेक्टर आहे डॉक्टर हाकिम अली मैसर आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी सारा जेके एसोसिएट प्रोफेसर्स, असिस्टेंट प्रोफेसर्स मौजूदु आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही सभु फैकल्टी मेंबर्स आहिनि इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जा। इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जा अंदरिया मनाज़िर आहिनि। हींअर त इन खां वधीक डिपार्टमेंट बहितरीन थी वियो आहे ऐं ही रिसर्च लैब आहे इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स जी। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स में हिकु न्यू डिपार्टमेंट इंट्रोड्यूस थियो आहे, BS फॉरेंसिक अकाउंटिंग एंड फ्रॉड एग्जामिनेशन। त इहो डिपार्टमेंट भी हिकु सुठो ऑप्शन आहे तव्हांजी BS डिग्री जे लाइ। वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।